कंडियारो गुलाम रबानी आगरो गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारे में शागिर्दनि खे मुस्तक़बिल में कहिड़ियूं हिकमत अमलियूं इख्तियार करणु घुरिजनि जे उनवान हेठि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि लाइ ॿ अलॻि सेशन थी गुज़रिया। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे प्रोफेसर PhD स्कॉलर प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम खोखर साहब शागिर्दनि सां तमामु घणी लाभाइती गुफ़्तगू कई। ज़िंदगी जे केतिरनि ॾुखियनि पेचरनि खे जहिड़ी त प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम सोलर करे सम्झायो। सच त साईं जी क़ाबिलियत ॾिसण वटां हुई। हिकु शागिर्द जा मक़सद कहिड़ी रीति चिटा हुजणु घुरिजनि उन ॾस में हिकु हिकु लफ़्ज़ कमाल हुनर सां पेश कयो वियो। ॿई सेशन हिकु कलाक ताईं जारी रहिया, जंहिंमें हाल अंदरि मुक़रर जी गुफ़्तगुनि जी सैर तारी रहियो। ॿिन्ही अलॻि सेशन जी सदारत इज़त मां प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़े साहब कई, जंहिं पंहिंजी सदारती तक़रीर में शागिर्दनि खे तलक़ीन कई त हीअ इदारा तव्हां जा आहिनि, उन्हनि जी मालिकी पिणु तव्हां ई करणी आहे। साॻिए वक़्तु पंहिंजे बहितर मुस्तक़बिल बाबति तव्हां खे ई जाखोर करणी पवंदी। हिकु उस्ताद जो कमु दुरुस्त राह ॾिसणु आहे। प्रोग्राम जी मेज़बानी प्रोफेसर साबिर हुसैन अब्बासी साहब कई। प्रोग्राम खे उन नोट ते पूरो कयो वियो त ईंदड़ वक़्त में अहिड़े क़िस्म जा सिलसिला जारी रहंदा। पैसा भी सुठा कमाईंदो आहियां। तव्हां सां चओ न सर इहा तव्हां मूंखे ॾाढी सुठी आहे। पाण थींदासीं प्रोफेसर थींदासीं, पाण इंटेलेक्चुअल थींदासीं। वॾा वॾा सेमिनार तव्हां अॼुकल्ह वेठा हूंदा। मिसाल जे तौर जेकॾहिं तव्हां कराची हैदराबाद अला कंदो हिकिड़ो वक़्तु ईंदो असां कंडियारे में अहिड़े क़िस्म जा असां वटि सेशन ईंदा। वॾा वॾा दानश्वर साम्हूं स्टेजनि ते वेंदा आहिनि, ईअं हज़ारे माण्हू मूंखे वेही ॿुधंदा आहिनि। अॼोके ज़माने में केरु मुफ़्त में कंहिंखे ॿुधे? तव्हां शागिर्द जो तरीक़े मूंखे न ॿुधो न, पर वॉलंटियरली केरु कंहिंखे ॿुधे त माना उहो माण्हू वॾे कम जो माण्हू। तव्हां बि इंटेलेक्चुअल थी सघो था, तव्हां बि राइटर थी सघो था, तव्हां बि फिलोसोफर थी सघो था, तव्हां बि PhD स्कॉलर थी डॉक्टर थी सघो था, तव्हां बि प्रोफेसर थी सघो था। अञा छॾियो, तव्हां सभिनी खे ख़बर हुजणु खपे। मां तव्हांखे ॿुधायां थो, अगरि चाहे मुंहिंजी पाकिस्तान कैपुर कंडियारे सां मोहबत बि आहे, मूंखे मौक़ो बि मिलंदो त मां रहंदुमि, पर तव्हां ॿुधायो त पाकिस्तान रहण जे लाइक़ु आहे? हा, पाण जेकॾहिं वेही गौर कयूं, तव्हां मां घणनि माण्हुनि खे जेकॾहिं मां तव्हांखे चवां त तव्हांजे क्लास में अॼु मां 60 माण्हुनि खे हिकिड़ी वीज़ा थो ॾियां जेके वञी इटली में वञी रहनि, त मुंहिंजे ख़्याल में सभु विढ़ंदो न। हर को छा चवंदो त असांजा वी हैव लॉट ऑफ अपॉर्चुनिटीज़ दैट वी कैन सीक आवर फ्यूचर एजुकेशन फ्रॉम फॉरेन कंट्रीज।